नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां खबर ॾींदारूं। नाले वारी पाकिस्तानी अदाकारा ज़ोया नासिर बि फिल्मुनि जे ज़रिए इस्लाम फोबिया के फ़रोग़ ॾियण वारी बॉलीवुड इंडस्ट्री ते कावड़ जो इज़हार कयो आहे। ज़ोया नासिर पंहिंजे इंस्टाग्राम में स्टोरी में लिखियो आहे त सुठा ऐं ख़राब माण्हू दुनिया में हर हंधि मौजूदु हूंदा आहिनि। अहिड़ी रीति ज़ोरी मज़हब मटराए वेंदा आहिनि। हिन चयो त इहो ॾिसणु तमामु अफ़सोसनाक आहे त बॉलीवुड इंडस्ट्री इहो फ़ैसिलो करे वरितो आहे त फिल्मुनि में कॉमेडी जे नाले ते इस्लाम मुखालिफ़ मवाद ॾेखारणो आहे, बिना इहो सोचण जे त इन जा असर कहिड़ा पवंदा। अदाकारा लिखियो त तव्हां पंहिंजे सुठे बाशऊ छोकरनि सां गॾु 100 करोड़ जे क्लब खां लुत्फ़ अंदोज़ आहियो। वाज़े रहे त अक्षय कुमार जी नई फिल्म सूर्यवंशी बॉक्स ऑफिस में बिड़धक मचाए छॾियो आहे, पर केतिरनि ई माण्हुनि जे लाइ इन फिल्म जी स्क्रिप्ट में शायदि का नई या हैरान कंदड़ ॻाल्हि हुजे। फिल्म जे रिलीज़ सां गॾु केतिरनि ई माण्हुनि इन ते तनक़ीद कई आहे, छो त इन फिल्म में मुसलमाननि ऐं पाकिस्तान जी नाकारी अक्कासी कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।